ओ मुझो साईं तू ही तू बेदर्दी जिसकी लगी मुझो मालिक तू ही तू बेदर्दी जिसकी लगी बने सा मिला तू ही तू जिसकी नकी मुझो मालिक तू ही तू बेदर्दी जिसकी नकी खुदा जो कसम तुझे बार के बिल्ला हसन नहीं दी जे तो ते रब राजिया ऐ रब के राजी करने जो सोलो रस्तो मदीने वाले साईं दिखायो रमजान के महीने में यो विर्द कर ला इलाहा इल्लल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यो अल्लाह जो जिक्र करो कयो अल्लाह राजी थी दो ऐं पियो रमजान के महीने में जे रब के राजी करणु चाहियो था त कसरत सां इस्तग़फार पढ़ो छा कयो इस्तग़फार खणी पढ़ो इस्तग़फार जो मक़सद आहे रब खां माफ़ी वठण बख़्शिश पिनण अल्लाह जे दर ते इस्तग़फार पढ़ो अल्लाह ख़ुश थींदो रब राज़ी ओ मेरा मदाहूं तो दर बजाऊं सही मेरा मदाहूं तो दर बजाऊं बख्शी या अल्लाह अस्तग़फिरुल्लाह 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 कर माफ़ मौला ओ ऐब में भरिया हूँ तो दर भरिया हूँ तुम ना इल्लल्लाह अस्तग़फिरुल्लाह
चो अस्तगफिरुल्लाह। साईं फरमाईंदा ये बदम कयो अल्लाह खुश थींदो रब राज़ी थी वेंदो। हिकिड़ो कलमो ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द घणो कयो, ॿियो अस्तगफार घणी पढ़ो, ये बदम तव्हां ते रब राज़ी करे छॾींदा। ऐं बदम जग खां सवा तव्हांजो ॿियो को चारो ई नाहे। साईं फरमाइनि था वअमल खसलतान लतान लाकिन अदकुम अनहुमा फतसअलून अल्लाहल जन्नत व तऊज़ून बिही मिनन नार। उहे बकम जन्नत सवाबी का कानी गली ना है, ॿियो को चारो ई ना है। उहे बकम ही ने जो अल्लाह का दुआ घणी घुरो, ऐं जेॾीमहिल दुआ घुरो अल्लाह का जन्नत तलब कयो ऐं दोज़ख जी पनाह घुरो। रमज़ान दुआउनि जो महीनो आहे, दुआउनि जे क़बूलियत जो महीनो आहे। ॾींहं जूं दुआऊं क़बूल, सुबुह जूं दुआऊं क़बूल, शाम जूं दुआऊं क़बूल, राति जूं दुआऊं क़बूल, सांझी जूं दुआऊं क़बूल। रमज़ान जी दुआ रद्द न थींदी आहे। इहो दुआउनि जे क़बूलियत जो महीनो आहे। घणियूं दुआऊं घुरिजो, पर दुआउनि में हीअ दुआ ज़रूर घुरिजो, मौला मूंखे जन्नत ॾे, मौला मूंखे दोज़ख खां बचाए। पर हीअं चइजो मौला जन्नत ॾे, पर मदीने वारे जी फाड़े ॾे। बेहिश्त उहो ॾे जंहिंमें पीरीअ जो पाड़ो हुजे, मुस्तफा करीम जो पाड़ो हुजे। मुंहिंजा मालिक मूंखे उहा जन्नत ॾे। मदीने वारे साईं जो पाड़ो मिली वञे, केॾो उहो बख़्त वारो उम्मती आहे जंहिंखे मुस्तफा करीम जो हिते बि पाड़ो हुते बि पाड़ो। सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि रमज़ान मुबारक में घणियूं दुआऊं घुरिजो, घणी इस्तग़फ़ार पढ़जो, घणो पंहिंजे रब जे दर ते पाॻाइजो। अल्लाह जे दर ते जॾहिं रमज़ान जो महीनो आहे, हीअं ॿारड़ो बुक खणंदो आहे, हथ छॾींदो आहे। रब फरमाईंदो मूंखे हया ईंदो आहे त कीअं हथड़ा ख़ाली मोटाए। रमज़ान में कसरत सां दुआऊं घुरिजो, अल्लाह जे दर ते इल्तिजाऊं कजो, तव्हांजूं दुआऊं रब अघाए छॾींदो। ऐं हिकिड़ी गुज़ारिश मुंहिंजी करो, जॾहिं दुआ जा हथड़ा खणो न, मूं गुनहगार मुंहिंजे हथ में दुआ घुरो। ऐं इंशाअल्लाह ताला रमज़ान में आज मदीने शरीफ इंशाअल्लाह ताला रब की दुआ हबीब जे हुजूर में तव्हां जे लाइ दुआ सोचो कयो, सोचो कयो हिते मुंहिंजे लाइ दुआ घुरिजो। हाणे 4 कमनि जो पैकेज त मदीने वारे साईं ॾिनो। हिकिड़ो ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द घणो कंदो, ॿियो अस्तग़फ़ार घणी पढ़ंदो, ॿियो दुआ घुरंदो, हुन में अलाह खां जन्नत घुरंदो, चोथों दोज़ख जी पनाह घुरंदो।
ये 4 कम मदीने वाले साईं फेके ॾिनो इन ॻाल्हि में क़ुरान जी तिलावत खणी करे कसरत सां क़ुरान पढ़ो ऐं अल्लाह तौफीक ॾिए त रोज़ानो सलात तस्बीह जी नमाज़ छा सलात तस्बीह जी नमाज़ जेको पढ़े न उन जा अॻियां पोयां नंढा वॾा हड़ई गुनाह बख़्शे माफ़ करे या सलात तस्बीह अहम इबादत रमज़ान करीम में ऐं रमज़ान शरीफ में ख़ैर ख़ैरात घणी कजो को साइल को मिस्कीन उन्हें के खाली न मोटाइजो ऐं कपड़े जी ख़ैरात मानी जी ख़ैरात पानी जी ख़ैरात पैसे जी ख़ैरात जेका जेतिरो थी सघे घणी ख़ैरात कजो ऐं रमज़ान जे महीने में मिस्कीननि यतीमनि जी संभाल कजो यतीम जे मथड़े ते हथ फेरायो रमज़ान जे महीने में जेतिरा वार यतीम जे मथे जा तव्हांजे हथ ते लॻंदा वार जे बदिले में 10 नेकिन जो सवाब 10 गुनाह मिटंदा 10 दर्जा ऐं निमाज़ त पाबंदी सां पढ़बी जमात सां पढ़बी जमात सां पाबंदी सां पढ़बी ऐं रोज़ा बि रखबा तरावीह की नमाज़ बि पढ़बी ऐं राति जो थोरो सवेल उथजो तहज्जुद जी नमाज़ पढ़ी ऐं राति जे पोएं हिसे में जेका दुआ आहे न इहा रद न थींदी राति जे पोएं हिसे जी दुआ यकीनन अल्लाह वटि क़बूल मंज़ूर ऐं रमज़ान मुबारक जे महीने में शहरुल मवासात आहे हमदर्दी जो महीनो आहे ख़ैरखाई जो महीनो आहे ॿियनि सां भलाई जो महीनो आहे पाण बि रोज़ा रखिजो ऐं ॿियनि खे बि हिमताइजो ॿियनि खे बि तबलीग कजो इहो दीन जो पैगाम ॿियनि ताईं पहुचाइजो हाणे माशाअल्लाह मीडिया जो दौर आहे सोशल मीडिया इहा जेका मोबाइल हर कंहिंजे खीसे में आहे जी तव्हां ही तकरीरूं मुंहिंजूं रमज़ान जे मौज़ू ते खोड़ तकरीरूं इहे पाण वटि कापी करे रखो वरी ब्लूटूथ करे ॿियनि खे व्हाट्सएप में ॿियनि ते मोकिलियो वॾा ग्रुप ठहियल आहिनि सोशल मीडिया वारा कन खोलियो सोशल मीडिया वारनि खे मुंहिंजो ख़ुसूसी मुंहिंजी उन्हनि खे गुज़ारिश आहे सोशल मीडिया जे नौजवाननि खे रमज़ान में तव्हां पाण हलायो मीडिया ते तव्हां छांइजी वञो मुस्तफ़ा जो पैगाम पहुचाईंदे शैतान पंहिंजी फहाशी फैलाए थो गुनाहनि खे फैलाए थो छा तव्हां मुस्तफ़ा जो पैगाम न कहिड़ा फैलाईंदव जेके तव्हांजा ग्रुप ठहियल आहिनि न उन ग्रुपनि में तव्हां तकरीरूं मोकिलींदव नसीहतूं मोकिलींदव मुंहिंजा किताब तव्हां वटि आहिनि तकरीरूं तव्हां वटि मौजूदु आहिनि उन्हनि खे तव्हां ॿियनि माण्हुनि ताईं फैलाईंदव छा इन ॻाल्हि जो तव्हां अज़्म कयो था इन ॻाल्हि जो मूंसां वाइदो कयो था ॿियनि ताईं दीन जो पैगाम पहुचाईंदव अल्लाह करीम जल शान सां सभिनी खे हिमत ॾींदो तौफ़ीक़ ॾींदो ऐं आख़िर में तव्हांखे गुज़ारिश कयां थो ही नवां किताब आहे हिकिड़ो अरमग़ाने मदीना यानी मदीने जूं सूखड़ियूं मदीने में वञो त छा मिलंदो आहे छा उते नसीब थींदो आहे उन जो बयान हिन किताब में आहे तव्हां मदीने न पहुता आहियो हिते ही किताब पढ़ियो जो मदीनो घुमी आयो समझो ही किताब वठो पढ़ो ऐं पंहिंजे बच्चनि खे बि पढ़ी ॿुधायो जेके ख़तीब आहियो उहे रमज़ान जे महीने में हिन किताब जो दर्श ॾियो ऐं ॿियो किताब आहे मवाइज़ हसना जो जिल्द आहे मर्दाने मेहराम हिन में सिंध जे 100 बुज़ुर्गनि जा अहवाल आहिनि 100 बुज़ुर्गनि जा अहवाल आहिनि ऐं उहे नसीहतूं आहिनि उन्हनि जी ज़िंदगी जा पंहिंजो रहणी कहणी बुज़ुर्गनि जी तालीम करामतूं कशफ उन्हनि जा ज़िंदगी पाक उन्हनि कीअं गुज़ारी ऐं रमज़ान में उन्हनि बुज़ुर्गनि जूं ज़िंदगियूं कीअं गुज़रंदियूं हुयूं इहो तव्हांखे सरबस्तो बयान हिन किताब में मिलंदो इहे ॿई किताब वठो पढ़ो ऐं इहो रमज़ान जे पैकेज में इहो किताब शामिल करे छॾियो अल्लाह करीम जल शान सां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं सभई हिकिड़ो भेरो सूरत फातिहा पढ़ंदव फ़क़ीर
रफ़ीक अमड़ जो भाउ रज़त करे वियो आहे उनजी रूह खे इसारे सवाब कंदासीं उनजी रूहनि खे तोहफ़ो पेश कंदासीं इन जे लाइ तव्हां सूरज जे वाक़िया करीम रब मुझे बचड़े उमर शहाबती मज़ार मुझी वालिदा बचड़े इन महफिल में जिकरा लुकाना इमानी हाज़िर है मौला उन्हनि अज़ीज़ करीब जल्लाद फौत थी गया उन्हनि जे कब्र में रहमत उनकी मग़फ़िरत कब्र में जन्नत वारी मौला हिन सारे बचड़े ते रहमत ऐं बरकत मुजाहिद मुसीबतों ते अमल की तौफीक मौला कर्ज वाले का कर्ज ला बीमार की शिफा नसीब दर्दमंदन का दर्द दूर साहिल का सवाल पूरा मुश्किल ज़िंदगी मुश्किलातों माफ़ कोई कम करा जन्नत राज़ी तुझे हबीब राज़ी इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलैहि या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين برحمتك يا أرحم الراحمين